इंग्लैंड ऐं ऑस्ट्रेलिया विच में एशियस सीरीज़ जी चौथी टेस्ट मैच मैनचेस्टर जे ओल्ड ट्रैफर्ड ग्राउंड में जारी आहे। इन मैच में इंग्लिश फास्ट बॉलर जेम्स एंडरसन पंहिंजे टेस्ट कैरियर जी 182 मैच खेॾी रहियो आहे ऐं खेसि टेस्ट क्रिकेट में 100 शिकार करण लाइ वधीक 12 विकेटूं घुर्बल आहिनि। जेकॾहिं एंडरसन ईअं करे वरितो त हू टेस्ट क्रिकेट में 700 रांदीगरनि खे आउट कंदड़ दुनिया जो पहिरियों फास्ट बॉलर बणिजी वेंदो। टेस्ट क्रिकेट तारीख़ जे कामयाब तरीन फास्ट बॉलर जेम्स एंडरसन बाबति तमामु घटि माण्हुनि खे इहा ख़बर हूंदी त संदसि शानदार कैरियर में मेहनत, लगाव ऐं क़ाबिलियत सां गॾोगॾु हिकु पाकिस्तानी बॉलर जो बि किरदारु आहे, जंहिंखे शुरूआती ॾींहनि में तमामु घणो मुतासिर कयो हो। इहो फास्ट बॉलर को ॿियो न पर पाकिस्तान जो मोहम्मद आसिफ आहे, जंहिंजो आलमी कैरियर 2010 में इंग्लैंड जे दौरे दौरान स्पॉट फिक्सिंग स्कैंडल साम्हूं अचण खां पोइ ख़तमु थी वियो हो। पर पाबंदी खां अॻु मोहम्मद आसिफ जेम्स एंडरसन खे पंहिंजी बॉलिंग ज़रिए घणो कुझु सेखारे वियो, जंहिंजो ज़िक्र इंग्लिश फास्ट बॉलर पंहिंजी आत्मकथा जिमी में बि कयो आहे। पंहिंजी आत्मकथा में जेम्स एंडरसन इंकशाफ कयो आहे त मोहम्मद आसिफ वटां हुन अहिड़ो बाल सिखियो जेको हू अॼु ताईं मुखालिफ़नि ख़िलाफ़ हिकु हथियार तौरु इस्तेमालु कंदो रहे थो। जेम्स एंडरसन जो इशारो मोहम्मद आसिफ जी उन जग मशहूर बाल ॾांहुं हो जेको सीम ते किरण बाद इन या आउट स्विंग थींदो हो। मोहम्मद आसिफ जे हवाले सां इंग्लिश फास्ट बॉलर लिखियो आहे त खेसि इन ॻाल्हि जो सदाईं ॾुख रहंदो त हू ॿीहर पंहिंजे मुल्क जी नुमाइंदगी न करे सघियो, पर इन ॻाल्हि जी ख़ुशी बि आहे त आसिफ वटां हुनखे जेको सिखणो हुयो उहो सिखी वरितो। एंडरसन पंहिंजी आत्मकथा में 2010 में इंग्लैंड जो दौरो कंदड़ पाकिस्तानी टीम जे फास्ट बॉलरनि जी साराह कंदे चयो आहे त हिन सीरीज़ में जहिड़ी रीति मोहम्मद आसिफ ऐं मोहम्मद आमिर बॉलिंग करे रहिया हुआ, खेनि सम्झण में इंग्लिश बैटरनि खे ॾुखियायूं पेश अची रहियूं हुयूं। जेम्स एंडरसन पंहिंजी आत्मकथा में लॉर्ड्स जे उन बदनाम ज़माना टेस्ट जो बि ज़िक्र कयो, जंहिं बाबति बरतानवी अख़बार न्यूज़ ऑफ द वर्ल्ड जी ख़बर में स्पॉट फिक्सिंग जो इंकशाफ थियो ऐं जंहिंखां पोइ पाकिस्तान क्रिकेट टीम जे कप्तान सलमान भट्ट मोहम्मद आसिफ ऐं मोहम्मद आमिर जी क्रिकेट कैरियर खे ब्रेक लॻी वई हुई।